नासिन घोटकी ज़िले के शहर कादरपुर की रहवासण हमीदा थहीम गुर्दन की बीमारी सबब बिस्तरे भेड़ी थियल है। मसीहा की मुंतज़िर है। नारी के वारसन आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त वसवारनि खे अपील है त खुदा कारण न्याणीअ जो इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाई वञे। तफ़सील मुश्ताक लगारी की इन रिपोर्ट में। हमीदा थईम जै अज़ियत में गुज़रे पई यह खबर बस खेसी है। वह बाजारे पालनहार के बाकारींदी रहे थी तो वटस को वसीलो मोकले, छोजो बीमारी जो दर्द सहन हाण संदस वस की गाल न रही है। घोटकी ज़िले के शहर कादरपुर की रहवासण हमीदा थईम गुर्दन की बीमारी और उन की मौतमार तकलीफ़ से झेड़े रही है। संदस इलाज लाए हिन जे वारसन सब कुछ खपाए छो। 8,000 रुपया माहवार ते पोरियो कंदड़ संदस घरवारो भी 3 महीनन का बेरोजगार है। हाणे वटन को दग न बचो है। घरवारी ॾाढी बीमार आहे, गुर्दन जो मसलो आहे। 1.5-3 महीना थी विया आहिनि। असां इलाज करायूं था, जेको असां वटि कुझु बि हुयो असां सॼो कुझु विकिणी, घर जो सामान पखा मशीना सॼो कुझु विकिणी असांजो 3 महीना थी विया आहिनि इलाज करायूं था पिया। हाणे असां वटि कुझु ई कोन्हे को। खुदा जे वास्ते असां मदद कयो, जल्द जल्द असांजो इलाज करायो वञे। मुंहिंजी न्याणी खे उतां के बदमायूं गंद में उतरे वेंदे मुंहिंजे हज़ारनि में पई थी अब्बा। गरीब न्याणी 2.5 महीना थिया नी, ये तड़पे थी पई, इन छा गुज़रियो हूंदो। बस मेहरबानी करे इन सां मदद थी वञे। गरीब आहे, इन सां हालत तव्हां पाण ॾिसो था। मेहरबानी करे खुदा करे इन सां मदद कई वञे। हमीदा थईम जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ न ज़िले के DC के रहम आयो, न घोटकी ज़िले के गिड़ंग वडेरन के का कहल आई। हाँ ॾिसजे त रब साईं कंहिंजी दिल में तो कहकाओ विझे ऐं कहिड़ो मसीहा सिंध जी हिन मिसकीन न्याणी जो इलाज कराइण वास्ते अॻिते अचे। मां ई तव्हांजी न्याणी आहियां, मुंहिंजो इलाज करायो। मूं जीअं खाई पी सघां, उथी वेही सघां, मुंहिंजो इलाज करायो। मूं ॾाढी बीमार आहियां, मूं गुर्दन जी मरीज़ आहियां। अल्लाह वास्ते मासां खुदा कारण कयो। मां तव्हांजी न्याणी आहियां, अल्लाह वास्ते मुंहिंजी मदद कयो।